अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु मंज़िल टीवी ते। मुंहिंजो नालो आहे सनाउल्ला दायो और अॼु जो मुंहिंजो पहिरों व्लॉग आहे। ज़िंदगी जो पहिरों व्लॉग जीअं थींदो आहे ईअं पहिरों व्लॉग आहे मुंहिंजो। और पहिरें व्लॉग में ई असांखे दावत मिली वई आहे हिन वक़्तु मीर मुज़फ़र जी, जेको त 17 रोज़े ते शाम जो इफ़्तारी पार्टी जेकी आहे त उनजी उहो दावत मिली वई आहे असांखे। और हिन वक़्तु असां उन ॾे ई वेंदासीं ऐं तव्हांखे रस्ते में ॾसींदासीं पंहिंजा जेके इलाइक़ो आहे, पंहिंजो जेको ख़ूबसूरत उहो तव्हांखे ॾसींदासीं। हाँ तो दोस्तों, असां हिन वक़्तु रवाना आहियूं शाहकोट तरफ़ और हीअ असांजी शहर आहे कुब्बो सईद खान। माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे असांजो कुब्बो सईद खान। और असां सां गॾु आहे मीर सदाम मेंगल और हबीबुल्लाह बिरोई साहब। माशाल्लाह कणकुनि जा फसल भी तैयार आहिनि। ये तो जेकी असांजी मंज़िल हुई, अल्लाह जी महिरबानी सां उन मंज़िल ते पुॼी वियासीं। मीर मुज़फ़र जे हाउस ते पुॼी वियासीं। जीअं त असां पुॼी विया आहियूं मीर मुज़फ़र जे हाउस ते ऐं हाणे वञी करे मीर साहब सां मिलंदासीं। मदीने में हो जा हो तरावी अपना हो तेरे ज़रात जो यार के बरसा बीमा हो तेरे ज़रात जो यार के बरसा बीमा हो तेरे ज़रात जो जदह जो दी होते ऐसे जो उभरी हो वया साल रस्तो गुजारो अमर सा पिया जल्दो न्याणी मिलायो है खुदा बख्श दे मुझो कारो अमर सा पिया जल्दो न्याणी मिलायो
देखे न देखे अवामी प्रेस क्लब जरूर देखें फोटो लिया कर हाँ तो दोस्तों तव्हांखे मीर मुज़फ़्फ़र जो प्रोग्राम ऐं असांजो पहिरों व्लॉग तव्हांखे उमेदु आहे त पसंदि आयो हूंदो और ॾिसंदा रहो मंज़िल TV ऐं सनावला दायो।